बिरासनी में खबर ईंदा हलो त ॻोठ उस्मान गाइचो भरिसां मुबैना तौर पुलिस जो 3 ॾुआरियुनि सां मुक़ाबिलो थी पियो। पुलिस ऐं ॾुआरियुनि विच में फायरिंग दौरान 2 मुबैना फोरू मारिजी विया, 1 फोरू फरार थी वियो। मुक़ाबले दौरान मारिजी वियल 2 फोरुनि जी सुञाणप ॻोठ दाऊद लाखो वासी मुक़ीम पुट इलियास लाखो ऐं अजीब पुट अज़ीम लाखो तौर थी। मारिजी वियल 2 फोरुनि जा लाश वाक़े वारे हंध तां पुलिस मोबाइल में विझी बिरासटी अस्पताल आंदा विया, जिते डॉक्टरनि पारां पोस्टमार्टम कयो वियो। डॉक्टरनि जो चवणु हो त 2 फोरुनि खे हिक गोली छाती में लॻल आहे, जंहिं सबबि मौत वाक़िअ थियो आहे। ॿिए पासे DSP बिरासटी लोंग खान शहर मुक़ाबले बाद वधीक नफ़री मुख़्तलिफ़ थाननि खां तलब करे वरिती। राब्ते ते DSP बिरिया लोंग खान ऐं SHO बिरिया मुनीर लिगारी ॿुधायो त ॾुआरियुनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। सुबुह 7:30 वॻे फोरुनि सां ॻोठ उस्मान गाइचो भरिसां मुक़ाबिलो थी पियो, जंहिं में 2 ॾुआरी मारिजी विया, 1 ॾुआरी फरार थी वियो आहे, जंहिं खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। मुक़ाबले दौरान मारिजी वियलनि फोरुनि वटां फुर थियल मोटरसाइकिल, हथियार ऐं गोलियूं हथ आयूं आहिनि। वधीक जांच जारी आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131096। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।